अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अंफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु व नशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन कुंतुम फ़ी रैबिन मिम्मा नज़्ज़लना अला अब्दिना फ़अतू बिसूरतिन मिन मिस्लिहि वदऊ शुहदाकुम मिन दूनिल्लाहि इन कुंतुम सादिकीन। क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अकमलुल मुअमिनीन ईमानन अहसनुहुम खुल्क़ा व क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्नल्लाह यरफ़उ बिहाज़ल किताबि अक़वामन व यज़अु बिही आख़रीन। सब साथी दिल जे मोहब्बत सां दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व आलिहि व बारिक व सल्लिम अदद कुल्लि मालूम लक दाइमन अबदा। जेके साथी पोइते वेठा आहिनि तव्हां सो औरत सुनी अचो, जॻह कुशादी आहे, जज़ाकल्लाह। औरत सुनी अचो, सुनी अचो। ॿीहर सब साथी दिल जे मोहब्बत सां दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व आलिहि व बारिक व सल्लिम अदद कुल्लि मालूम लक दाइमन अबदा। बिरादरान इस्लाम, दुनिया में हिन इंसान जे जिस्म ऐं वजूद जे अंदर ज़िंदगी ऐं हयाती तॾहिं रहंदी आहे जॾहिं उन में रूह ऐं साह हूंदो आहे। जॾहिं रूह ऐं साह निकितो त हे जिस्म ख़ाकी बेकार आहे। दुनिया में इंसान जी अखि ॾिसे थी, ज़ुबान ॻाल्हाए थी, कनु ॿुधे थो, हथ हरकत में आहिनि, पेर पंहिंजे पंध में आहिनि। इन्हनि सभिनी उज़वनि में कमाल खूबियूं तॾहिं पियूं अचनि जॾहिं इन जिस्म, इन ढांचे जे अंदरि रूह ऐं साह। जॾहिं रूह निकितो, साह निकितो त जिस्म त साॻियो ई आहे, उज़वा त साॻा ई आहिनि, लेकिन अखि ॾिसे कान थी, कनु ॿुधे कान थो, ज़ुबान हरकत में न आहे, हथ ऐं पेर पंहिंजे दुनिया जे कमनि कारनि खे छॾे आहे। मालूम थियो त इन वजूद, इन जिस्म जी क़द्र क़ीमत रूह ऐं साह सां। जॾहिं साह त जिस्म वॾो क़ीमती हो, उज़वा पंहिंजे कमाल ते हा, जॾहिं रूह निकितो त ही जिस्म बेकार बणियो। अल्लाह साईं इंसान जे ज़ाहिरी जिस्म ऐं वजूद खे जीअं रब बणाईंदो आहे उअं ई थींदो आहे। इनखे अल्लाह जी तख़लीक़ चइबो आहे। हिकिड़ो इंसान अमर जे पेट खां रंग खां सांवरो आयो,
दुनिया जा इंसान गॾिजी करे उनखे उनजे रंग खे सफ़ेद बणाइनि कोन था बणाए सघनि जीअं अलाह से चाहींदो। हिकिड़ो इंसानु अमर जे पेट खां हल्के कद सां आयो, दुनिया जा इंसान गॾिजी करे उनजे कद खे वधाइनि नथा वधाए सघनि। इन ज़ाहिरी जिस्म ज़ाहिरी ढांचे खे जीअं रब साईं बणाईंदो उअं ई थींदो आहे। इंसान जे अंदरि जेको रूह आहे उहो रूह पाक बि थींदो आहे, पलीत बि थींदो आहे। उन में हया बि ईंदो आहे, बेहयाई बि ईंदी आहे। उन में चङायूं ख़ूबियूं बि हूंदियूं आहिनि, ग़िलाज़तूं गंदगियूं बि हूंदियूं आहिनि। जॾहिं रूह इंसान जो पाक थींदो आहे त उन जी पाकाईअ जो असरु इंसान जे जिस्म ऐं वजूद ते थींदो आहे। जॾहिं इंसान जो रूह नजस ऐं पलीत थी पवंदो, बद अख़लाक बणिजी वेंदो, त उन जी बद अख़लाक़ीअ जो असरु इंसान जे जिस्म ऐं वजूद ते थींदो आहे। तंहिंजे करे जीअं इंसान जी ज़िंदगीअ जे अंदरि जिस्म खां वधीक क़ीमती शइ रूह हो, ईअं दीन इस्लाम इन जिस्म खां वधीक तवजो रूह जे तरफ़ ॾिनो आहे त इंसान जो ज़मीर, इंसान जो रूह पाक बणिजे। तंहिंजे करे रब साईं इन जिस्म जूं ज़रूरतूं ऐं खाधा दुनिया जा रखिया, या माकूलात आहे, या मशरूबात आहे, या मनकूआत आहे। इन टिनि ग़िज़ाउनि ज़रूरतुनि ख़ुराक जे अंदरि जिस्म हूंदो आहे। या इंसान खाईंदो आहे, अन्न पियो खाए, फल फ्रूट पियो खाए, खाइण जी शइ, या इंसान पीअंदो आहे, पाणी पियो पीए, शरबत पियो पीए, बोतल पियो पीए, जूस पियो पीए। या इंसान जी टी ज़िंदगी निकाह ऐं इज़्दिवाज जी ज़िंदगी हूंदी आहे। नौजवान छोकिरो थींदो आहे, चवंदो आहे मूंखे का छोकिरी हुजे, इज़्दिवाज जी ज़िंदगी गुज़ारियां। इज़्दिवाज जी ज़िंदगीअ खां बाद उन्हनि खे औलाद थींदी आहे, घर बिरादरी रिश्तो हूंदो आहे। त इहे टही ज़रूरतूं हिन जिस्म जूं आहिनि। इन इंसान जे जिस्म जे अंदरि जेको रूह आहे, उन रूह जूं ज़रूरतूं इहे न आहिनि। उन जी ग़िज़ा ऐं ख़ुराक इहा न आहिनि। रूह जी ग़िज़ा ख़ुराक खाइण पीअण न आहे। रूह जी ग़िज़ा ख़ुराक पाणी पीअण न आहे। रूह जी ज़रूरत निकाह न आहे। उन जी ग़िज़ा ऐं ख़ुराक अलाह साईं पंहिंजी मुहबत बणाई आहे, रब जी मुहबत। पोइ अलाह जी मुहबत टिनि शयुनि सां हासिलु थींदी आहे, या क़ुर जी तिलावत सां, या रब जे ज़िक्र सां, या अलाह जी इबादत ऐं बंदगीअ सां। पोइ इबादत निमाज़ जी हालत में हुजे, इबादत रोज़े जी कैफ़ियत हुजे, इबादत बैतुल्लाह जो हज हुजे, जेका बि इबादतूं आहिनि इस्लाम जूं, इन्हनि सभिनी इबादतुनि जे अंदरि बाने खे, उन रूह खे पंहिंजे ख़ालिक ऐं रब सां मुहबत थी हूंदी आहे। इहा उन रूह जी ग़िज़ा आहे। तंहिंजे करे दीन इस्लाम जिस्म खां वधीक रूह ते तवजो ॾिनो आहे, रूहानियत ते। जॾहिं इंसान जो रूह पाक बणिजी वेंदो त जिस्म पंहिंजो पाण सही थी वेंदो। जॾहिं इंसान जो रूह पलीत हूंदो आहे, उन अंदर जे अंदरि पाकाई ऐं रब सां ताल्लुक़ कोन्हे, अलाह जी इबादत, रब जो ज़िक्र, क़ुर जी तिलावत नाहे, त ज़ाहिरी इंसान केतिरी बि सफ़ाई सुथराई रखे, उहा कुझु वक़्त ताईं हलंदी आहे। उन ते मुदावमत ऐं हमेशगी न आहे, हमेशगी उन ते न हूंदी आहे। ॾिसो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जंहिं मुआशिरे में आया, अरब जो मुआशिरो, उन मुआशिरे में ज़िना बि आम आहे, उन मुआशिरे में शराब बि आम आहे, उन मुआशिरे में सूद बि आम आहे, उन मुआशिरे में क़त्ल बि आम आहे, उन मुआशिरे में चोरी बि आम आहे, उन मुआशिरे में धाड़ो बि आम आहे। इहे मुआशिरे जूं बुरायूं कुफ्र ऐं शिरक सां गॾु। ज़िना एतिरी आम हुई जो खुलेआम इंसान ज़िना कंदो। जीअं तव्हां असांजे साम्हूं कुतीअ ते कुतो सुवार थिए, गॾह ते गॾह सुवार थिए, ढोर ते ढोर सुवार थिए, अख सां ॾिसंदा आहियूं, इहा उन मुआशिरे जी ज़िंदगी। लेकिन पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन मुआशिरे खे ज़िना खां अहिड़ो त पाक बणायो जो महबूब मुस्तफ़ा जी सोहबत में जेके इंसान आया,
मुसलमान जॾहिं पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन्हनि जे अख़लाक जी रूह जी तरबियत कई, उन्हनि मुसलमाननि जो रूह पाक बणियो त हाणे उन खां ज़िना जो तसवुर बि कोन्हे। ज़िना जो तसवुर बि कोन्हे। हज़रत मरसद गनवी रज़ियल्लाहु अन्हु हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी आहे। इस्लाम खां पहिरियां उन्नाक औरत सां तालुकात आहिनि। सहाबी मदीने शरीफ़ खां मके पाक पियो अचे, उन्नाक औरत खे ख़बर पई त मरसद मके शरीफ़ अची रहियो आहे, त मके जी आबादीअ जे ॿाहिरां उहा औरत बीठी। हज़रत मरसद रज़ियल्लाहु अन्हु जन ॾिठो त शाम जो पोयों पहर आहे, सिज लहण में आहे, अंधारो थियण वारो आहे, त सहाबीअ सम्झो शायदि हिन औरत खां रस्तो भुली वियो आहे। त हज़रत मरसद रज़ियल्लाहु अन्हु करीब आया, फरमाइण लॻा तोखां रस्तो भुली वियो आहे? चए रस्तो त कोन भुली वियो आहे। चए पोइ तूं शाम जे पहर में अकेली हिकिड़ी औरत बीठी आहे? चए मां ईअं कोन बीठी आहियां, तुंहिंजे मुलाक़ात खां बीठी आहियां। सहाबी फरमायो छाजी मुलाक़ात? चए तुंहिंजा मुंहिंजा तालुकात हुआ। त हज़रत मरसद रज़ियल्लाहु अन्हु जन सहाबीअ सगोरे फरमायो त ख़बरदार, जॾहिं दीन न हो, अलाह सां ताल्लुक़ कोन हो, पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सोबत कान हुई, त दुनिया ऐं ज़िना बुराईअ जा ख़्यालात हुआ। जॾहिं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सोबत में आयासीं त अलाह जे रसूल आख़िरत जो एतिरो त ख़ौफ़ दिलि में विहारियो आहे जो हाणे मरसद गुनाह जे क़रीब बि न वेंदो। चए मां तुंहिंजा मुंहिंजा तालुकात आहिनि, शाम जो वॻड़ो आहे, सिज लहण में आहे, अंधारो थियण वारो आहे, कोई इंसान त कोन पियो ॾिसे। हज़रत मरसद रज़ियल्लाहु अन्हु फरमायो ख़बरदार, गुनाह कोन थींदो। त औरत अॻिते वधी, महबूब मुस्तफ़ा जो सहाबी उन बयाबान ऐं झंग जे अंदरि न दुनिया जूं कैमराऊं, न तव्हांजा दुनिया जा जदीद आलात आहिनि। अॻिते ईअं आहे न, चोरीअ खे जुर्म खे रोकण जे लाइ पुलिस हुजे, चौकी हुजे, कैमराऊं हुजनि, चौकीदार हुजनि, तॾहिं बि मुआशिरो ॾींहों ॾींहुं बुराई वधंदी पई वञे। छो थी बुराई वधे? त इंसान जो जेको रूह आहे अंदरि आहे उहो पाक कोन्हे। जेसीं ताईं रूह पाक न थींदो, तव्हां दुनिया जा अकुल सां केतिरा बि कानून इंसान ते नाफ़िज़ कयो, मुआशिरे ते कॾहिं बि मुआशिरो कोन सुधरंदो। मुआशिरे जो सुधारो, दुनिया जो सुधारो इंसाननि जो महबूब मुस्तफ़ा जे अख़लाक ऐं तरबियत सां आहे। अख़लाक ऐं तरबियत सां आहे। जॾहिं रूह खे पंहिंजी ग़िज़ा मिलंदी त पोइ उन रूह जी पाकाईअ जो असरु जिस्म जे वजूद ते थींदो। जॾहिं रूह खे पाकाई कोन मिलंदी त सवे कानून तव्हां इंसान ते नाफ़िज़ कयो, मुआशिरो कोन सुधरंदो, ॾींहों ॾींहुं बुराई वधंदी। बाबा ईअं ई आहे न, रुश्वत खे ख़तमु करण जे लाइ उन्हनि ऑफिसरनि खे हिदायतूं थियनि थियूं त बाबा रुश्वत न खाओ, नेब जो इदारो आहे। हाणे जेके कानून ख़ुदि रुश्वत जो ठाहींदा आहिनि, सभ खां पहिरियां राशि उहे पाण हूंदा आहिनि। राशि उहे पाण हूंदा आहिनि। जे पुलिस जे मथां रिश्वत जे खाइण वारो ऑफिसर मुक़ररु थींदो, कंहिं इस्पताल जे मथां, कंहिं इदारे जे मथां, त सभ खां अञा उहो हेठियों ऑफिसर घटि रुश्वत खाईंदो, मथियों अञा वधीक खाईंदो। जेके कारनि कोटनि वारा आहिनि, इहे वरी जेतिरी रुश्वत खाईंदा आहिनि, रब पनाह ॾे। ईअं ई आहे त मक़सदु छा थियो त छो नथो मुआशिरो सुधरे? इन जे करे मुआशिरो कोन पियो सुधरे त इन्हनि इंसाननि जे अंदर में जेको रूह आहे उहो नजस ऐं पलीत थी चुको आहे। पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं मुआशिरे में कदम ऐं पेर था रखनि त व्याज त आम आहे, सूद आम आहे। हज़रत अब्बास रज़ियल्लाहु अन्हु नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो चाचो ख़ुदि सूद जी बिज़नेस कंदो हो। उन मुआशिरे जे अंदरि कंहिं बि इंसान खे मजबूरी जी सूरत में ईअं पैसा कोन मिलंदा जेसीं ताईं सूद जो नफ़ो न ॾे। जीअं हाणे बाबा तव्हां असां हिते वेठा आहियूं, हिते महले मां निकिरूं, को हिकिड़ो ज़रूरतमंद इंसान आहे, कंहिंखे बीमारी थी पए, ख़ुदा न ख़ास त 5 रुपयनि जी ज़रूरत थी पए, पाड़ेसिरी इंसान ॾे वञे त मूंखे 5 रुपया ॾे, चवंदो न, जे सूद ॾींदे, व्याज ॾींदे, कमीशन ॾींदे त ॾींदो, मां न त न। अरब जो मुआशिरो बि ईअं हो। ज़िना उन मुआशिरे में एतिरी आम हुई जो आम खुले आम ढोर ऐं जानवर वांगुरु ज़िना थींदी। शराब उन मुआशिरे में आम हो। जेकॾहिं ॿारड़ो माउ जे पेट खां ईंदो हो
त सभ खां पहिरियां माउ जी ठंडियूं उन ॿार खे पोइ पीआरींदा हुआ, अॻ में ॿार जे वात में शराब जो ढुक रखियो वेंदो। जेकॾहिं इंसानु फौत थींदो त वफ़ात खां बाद उन जी वात में शराब जो कतरो ऐं ढुक रखंदा। अॼु बि शहरनि में नज़र कयो नौजवाननि जे अंदरि त शराब जी गिलादत गंदगी घणी आहे। कतल ऐं मारणो उन मुआशिरे जे अंदरि तमामु घणो। अरब जा इंसान पंहिंजी उठ ऐं ॾाचियूं रखनि, ख़सीस ख़सीस शइ ते इंसान जो क़तल थी वियो। कंहिंजी पोख में ॾाची अची गिरे त उहो पोख जो मालिक ज़मीन जो बाग़ जो उन इंसान खे ॾाचीअ खे हकरींदो कोन हो, परे खां तीर हणंदो। जॾहिं ॾाचीअ खे तीर लॻो त उहो बि इंसान तीर हणंदो। इन ख़सीस पोख जे घिरण ते इंसान जो क़तल थींदो हो, जेको 100 साल ताईं इंसान खे कोन वेंदो। पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहिड़े मुआशिरे में आया आहिनि। सॼी दुनिया कारी राति हुई। दुनिया जे अंदरि ज़िना आम, शराब आम, व्याज आम, चोरी आम, ठाड़ो आम, क़तल आम, शिरक आम, कुफर आम। जंहिं शइ जो नालो गुनाह ऐं ज़ुल्म हो, हर गुनाह चोट थियो। लेकिन नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहिड़े मुआशिरे खे क़ुरान सां सुधारियो आहे। क़ुरान पाक सां सुधारियो। तंहिंजे करे इंसानो तव्हां असांजी रूह जी ग़िज़ा ऐं ख़ुराक क़ुरान शरीफ़ आहे, क़ुरान पाक आहे। इन जे करे मुस्लमाननि खे हुकुम थियो त तव्हां क़ुरान शरीफ़ सां ताल्लुक़ घणे खां घणो रखो। हाणे क़ुरान शरीफ़ जो असर छा आहे? क़ुरान जो असर आहे त इंसान जे अखियुनि मां लुड़क वञनि। क़ुरान पाक जो असर हज़रत अब्दुल्लाह बिन मसऊद रज़ियल्लाहु अन्हु हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी आहे। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इब्न मसऊद तू क़ुरान शरीफ़ पढ़ त मां अल्लाह जो रसूल ॿुधां। सहाबी अर्ज़ु कयो त साईं असां त अव्हां जी ख़िदमत में ईंदा आहियूं ॿुधण। फरमायो, न इब्न मसऊद, रब जे तरफ़ां पैगाम जिब्रील खणी आयो आहे त तव्हां पंहिंजे सहाबी अब्दुल्लाह बिन मसऊद जे क़ुरान खे ॿुधो। त सहाबी ख़ुशीअ मुहबत मां रोई पियो, मुहबत मां रोई पियो। पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं सहाबी क़ुरान शरीफ़ थो पढ़े त अचानक पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तिलावत जे दौरान अब्दुल्लाह बिन मसऊद खे फरमायो, अल-आन उस्कुत, अल-आन उस्कुत, अल-आन उस्कुत। अब्दुल्लाह बिन मसऊद ख़ामोश थी। हज़रत अब्दुल्लाह बिन मसऊद रज़ियल्लाहु अन्हु सहाबी सबूर फरमाए थो, फ़अैना रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तज़रुबान। जॾहिं मां महबूब मुस्तफ़ा जे चेहरे अनवर ते नज़र कई त पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अखियुनि मां लुट पिया पवनि। क़ुरान जो असर हो, क़ुरान पाक जो असर आहे। इंसान जी मशीन बि आहे दुनिया जी, उन जूं हिदायतूं इहे आहिनि त उन मशीनरी खे उन मालिक जीअं नज़रिए तो ठाहींदड़ उनजे मुआफ़िक़ हलाइजे त इंसान जो ख़ालिक़ अल्लाह आहे। अल्लाह सां हिन मुआशिरे जो सुधारो क़ुरान पाक आहे त जेसि ताईं 5 फुटनि जो ढांचो इहो इंसान क़ुरान शरीफ़ जे मुआफ़िक़ हलंदो, अल्लाह जे क़ानून ऐं हुकुम जे मुआफ़िक़ हलंदो त पोइ हिन जी ज़िंदगी सही आहे। त इन जे करे क़ुरान शरीफ़ जी नेमत मुस्लमान आम तरह सां तव्हां असांजो आम इंसान सियासत जे लफ़्ज़ खे न सम्झंदो आहे। जेको माण्हू थोरो दीनदार थींदो आहे, न क़ुरान पढ़ियो, न नबीअ जी हदीस पढ़ियो, न नबीअ जी सीरत खां सहाबा जी तारीख़ खां वाक़ुफ़ थियो, उहो इंसान ईअं थो सम्झे त शायदि सियासत दीन खां ॿाहिरि आहे। न इंसान ईअं न आहे। हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त बनी इसराईल क़ौम जेका हुई उन क़ौम जे अंदरि वधि में वधि नबीअ सबूरा आया ऐं नबीअ जी सियासत कंदा। सियासत इनखे चइबो आहे त अल्लाह जे हक़नि ऐं मख़लूक़ इंसाननि जे हक़नि खे अदा करणु। हाणे तव्हां ख़ुदि मां पुछां त जंहिं दीन इस्लाम सां असांजो ताल्लुक़ आहे, पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शरीयत सां, इहा शरीयत तव्हां असांखे अल्लाह जा हक़ बि ॾिसे त अल्लाह जे हक़नि खे अदा कयो। इहा शरीयत इंसाननि जे हक़नि खे बि ॾिसे थी। बसि हिनखे सियासत चइबो आहे, ॿियो छा आहे? सियासत जो लफ़्ज़ रुॻो त कोन्हे। इहा सियासत जी तारीफ़ मुनाफ़िक़त, कूड़, ठगी, चालाकी यहूदनि तारीफ़ कई आहे।
छो त सियासत जो लफ़्ज़ अरबीअ जो आहे, अरबीअ सां अदावत दुश्मनी यहूदनि खे क़ुर शरीफ़ अरबी में आहे, तंहिंजे करे यहूदनि खे उन सां क़ुर सां नफ़रत आहे त मुआशिरो क़ुर सां तालुक़ आहे। तंहिंजे करे अलाह जो कुदरत जो निज़ाम ई पंहिंजो आहे। जॾहिं क़ुर शरीफ़ अरबी ज़ुबान में हो त अलाह साईं क़ुर जी लुग़त खे दुनिया ते महफ़ूज़ कयो आहे। रब जा अजीब कमाल आहिनि। तौरेत, ज़बूर, इंजील आसमानी किताब आहिनि, हिंदुनि जो गीता किताब आहे, लेकिन उन्हनि किताबनि जूं जेके ज़ुबानूं आहिनि, लुग़तूं दुनिया ते मुरवज न आहिनि। न कंहिं मुल्क में उहा ज़ुबान ॻाल्हाइजे थी, न कंहिं सूबे में उहा ज़ुबान ॻाल्हाइजे थी, न कंहिं शहर में उहा ज़ुबान ॻाल्हाइजे थी, न कंहिं कस्बे ॻोठ वाहण में उहा लुग़त ज़ुबान ॻाल्हाइजे थी। तौरेत जंहिं ज़ुबान में लिखियलु आहे, इंजील जंहिं लुग़त में लिखियलु आहे, गीता हिंदुनि जो किताब मज़हबी आहे जंहिं शइ में लिखियलु आहे, उहा ज़ुबान कंहिं ॻोठ में, कंहिं शहर में, कंहिं आबादीअ में कोन्हे। लेकिन क़ुर शरीफ़ जी जेका लुग़त हुई अरबीअ जी, अलाह साईं 7 अरब इंसान अहिड़ा बणाया आहिनि दुनिया जे अंदरि जेके अरबी था ॻाल्हाइनि। ऐं दुनिया खे केरु ॾिजा, पूरी दुनिया में अंग्रेज़ी बि आहे, उर्दू बि आहे, सिंधी बि आहे, बलोची बि आहे, जेके बि दुनिया जूं लुग़तूं ॿोलियूं आहिनि, एतिरी लुग़त ॿोली दुनिया ते नथी ॻाल्हाई वञे जेतिरी अरबी ॻाल्हाई वञे। हिकु त अरब इंसान, उहे बि अरबी ॻाल्हाइनि। तव्हां असां अजमी आहियूं, माना गैर अरबी, सिंधी आहे, पछतो आहे, पठान आहे, अंग्रेज़ आहे, जहिड़े बि ख़िते इलाइक़े जो आहे, इहो इंसानु कलमो त ज़रूरु पढ़ंदो। जॾहिं कलमो भरींदो, मुस्लमान थींदो, त इनखे निमाज़ पढ़णी पवंदी। निमाज़ सिंधीअ में या अरबीअ में? अरबी में निमाज़ अल्लाहु अकबर, सुभान अल्लाहुम्मा, अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, क़ुल हुवल्लाहु अहद, सुभान रब्बियल अज़ीम, सुभान रब्बियल आला, अत्तहियातु, अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह। ओ अल्लाहु अकबर खां वठी सलाम ताईं सॼी निमाज़ अरबीअ में आहे। हाणे दीवार तव्हां छॾे ॾियो, तव्हां सिर्फ़ु पाकिस्तान खे वठो, हिकिड़ो इस्लामी मुस्लमाननि जो मुल्क आहे, इन मुल्क जे अंदरि जेके बि मुस्लमान आहिनि, निमाज़ त हर हिकु पढ़े थो। बरेलवी भी पढ़े, शियो भी पढ़े, देवबंदी भी पढ़े, अहल हदीस भी पढ़े, सब नमाज पढ़नि था, लेकिन सभई नमाज में अरबी पढ़ंदा आहिनि। इहो हूंदो सभु, चाहे फुरूई मसइलनि में इख़्तिलाफ़ आहे, लेकिन नमाज त सभु पढ़नि था, सभु अरबी पढ़नि था। अलाह साईं उन क़ुर जी लुग़त खे दुनिया ते एतिरो त महफ़ूज़ कयो जो दुनिया इन ते ताजुब में आहे। इना नाम नज़रना ज़िक्र व इना लहू लहाफ़िज़ून। तंहिंजे करे इंसानो हिन दुनिया जी बहितरी भलाई क़ुर जे तालुक़ सां। हाणे सियासत हिनखे थो चए त अमां अलाह जे हक़नि खे अदा कयो। इहो बि इस्लाम थो सेखारे त निमाज़ पढ़ो, क़ुर पढ़ो, ज़िक्र कयो, तहजुद कयो, रोज़ो रखो, ज़कात ॾियो, अलाह जा हक़ अदा कयो। इंसानियत जा हक़ इहो बि इस्लाम थो सेखारे। पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तालीम आहे त या अय्युहल्लज़ीना आमनू ला तक़तलू अमवालकुम बैनकुम बिल बातिल। बातिल तरीक़े सां कंहिंजो माल न खाओ, कंहिं यतीम जो हक़ न खाओ, इंसान सां ज़ुल्म न कयो। पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अन्नासु अयालुल्लाहि फ़अहब्बुन्नासि इलल्लाहि मन अहसन इला अयालिहि। मख़लूक़ अल्लाह जे साए में आहे इंसान। इंसानियत जो लफ़्ज़ थो अचे, मोमिन जो लफ़्ज़ कोन्हे। त जेको कलमो थो पढ़े, मुस्लमान थो थिए, अलाह जे हुकूमत में आहे न, इंसान अलाह जी हुकूमत में आहे। छो त हर इंसान ते अलाह जूं नेमतूं आहिनि। सिज आहे, जे मुस्लमान नफ़ो था वठनि त गैर मुस्लिम हिकु जोड़ो माड़े जो बि सिज खां नफ़ो थो वठे। ज़मीन आहे, ज़मीन खां मुस्लमान फ़ाइदो वठे थो त गैर मुस्लिम इंसान बि ज़मीन मां फ़ाइदो वठे थो। पाणी आहे, जे पाणीअ मां मुस्लमान फ़ाइदो वठे थो त गैर मुस्लिम बि फ़ाइदो वठे थो। जेकॾहिं अनाज फल फ्रूट आहिनि, मुस्लमान उन मां नफ़ो फ़ाइदो वठे थो त गैर मुस्लिम बि नफ़ो वठे थो। त पूरी इंसानियत अलाह जे नफ़े मां, नेमतुनि मां फ़ाइदो वठे थी। तंहिंजे करे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि पंहिंजी सोच फिकुर पूरो आलमगीर ॿुधायो। फरमायो मां उहो अलाह जो रसूल ख़ातमुन नबीयीन अहिड़ी दुनिया ते सियासत थो कयां त अन्नासु अयालुल्लाहि, इंसान सभु अलाह जो अयाल आहिनि। रब खे उहो माण्हू प्यारो आहे जेको इंसानियत सां भलो आहे। हे चंद माण्हू अंग्रेज़ी पढ़ंदा, सेक्युलर तबिके जा न्यूज़ ते अख़बारनि में वेही करे तबसरो कंदा आहिनि
त साईं इंसानियत वधीक आहे। तव्हांजो इस्लाम बि आहे पर इस्लाम खां इंसानियत वधीक आहे। इन्हनि नादाननि बेवकूफ़नि खे ख़बर ई कोन्हे त इस्लाम जेतिरो इंसानियत जो दर्स ॾिए थो इहो अहिड़ो त को मज़हब ई कोन्हे, अहिड़ो त को मज़हब ई कोन्हे। इस्लाम त वॾे में वॾो दीन आहे। इन दीन इंदल्लाहिल इस्लाम। क़ुरान शरीफ़ असां तालिब जो हुकुम ॾिठो न, दीनी इदारे जे अंदरि आहियो, ॿकरनि जी विस्तार थींदी। तव्हां असांखे क़ुरान पाक सां तालिब जो हुकुम आहे। अलाह त फरमाए थो इन दीन इंदल्लाहिल इस्लाम। जे दुनिया ते दीन मज़हब आहे त इस्लाम ई आहे। छो त इंसानियत जो तहफ़ुज़ तक़द्दुस इस्लाम जे अंदरि आहे। दुनिया जे अंदरि टिनि क़िस्मनि सां इंसान जी खून रेज़ी थींदी आहे, टिनि तरीक़नि सां, या मज़हब ऐं फ़िक़े जी बुनियाद ते। कि असांजा आलिम सगोरा शहीद थी विया, इन्हनि आलिमनि खे छो शहीद कयो त जे फितनो थिए न, फितनो थिए, फसाद थिए। कराचीअ जे शहर में ॾिसो न तव्हां त हर इंसान जी फितरत में अल्लाह सां इबादत आहे। तव्हां असां मुस्लमान बि नमाज़ पढ़ूं था, बरेलवी बि नमाज़ पढ़े थो, शियो बि नमाज़ पढ़े थो, अहल हदीस बि नमाज़ पढ़े थो, पर हर इंसान इबादत करे थो। इबादत अल्लाह जी इंसान जी फितरत तबियत में आहे। असां मुस्लमान मस्जिदूं ठाहींदा, ईसाई पंहिंजो जेको आहे गिरजाऊं ठाहींदा आहिनि, हिंदू मंदर ठाहींदा आहिनि। त यहूदियत, ईसाईयत, हिंदू, मुस्लमान या दुनिया जा जेके बि इंसान आहिनि सभु इंसान अल्लाह जी इबादत करनि था। पोइ ही जुदाई शइ आहे त कंहिंजी इबादत क़ुरान जे नबीअ जे तरीक़े जे मुआफ़िक़ आहे, कंहिंजी इबादत मुख़ालिफ़ आहे, लेकिन अल्लाह खे त हर हिकिड़ो मञे थो, उनजो सजदो त करे थो। त मालूम थियो त इबादत इंसान जी फितरत तबियत में आहे। इंसान जी तबियत में अल्लाह जी इबादत सजदो आहे। पोइ चाहे इंसान पंहिंजे अकुल सां उन इबादत जा तरीक़ा मुख़्तलिफ़ थो करे। हिकिड़ो वटि पंहिंजो तरीक़ो आहे, ईसाई वटि पंहिंजो तरीक़ो आहे, यहूदनि वटि पंहिंजो तरीक़ो आहे, ख़ुदि मज़हब वटि पंहिंजो तरीक़ो आहे, मुस्लमाननि वटि पंहिंजो तरीक़ो आहे, हर मकतब फ़िक्र जो पंहिंजो तरीक़ो आहे। लेकिन इबादत इंसान जी फितरत ऐं तबियत इबादत आहे। जॾहिं इबादत थी त इन जे करे हाणे दीन इस्लाम जी सोच फिक्र बि एतिरो आहे, इन दीन इंदल्लाहिल इस्लाम। त इस्लाम इहो थो तालीम ॾे त जेको मज़हब फ़िक़े वारियत जे बुनियाद ते इंसान जो क़त्ल थो थिए, इस्लाम थो चए न इन दीन इंदल्लाहिल इस्लाम। इस्लाम उहो दीन मज़हब आहे जेको फ़िक़े वारियत मज़हब जे बुनियाद ते इंसान जे क़त्ल खां जंहिंजो आहे। जेकॾहिं अॼु रूए ज़मीन ते हर मुस्लमान मज़लूम आहे, कश्मीर जे अंदरि मुस्लमान मज़लूम आहे, पाकिस्तान जे अंदरि दीनदार मज़हबी तबिक़ो जेके दीन सां वाबस्ता आहिनि मज़लूम आहिनि। वॾो फ़लस्तीन में मुस्लमान मज़लूम आहे, बर्मा जे अंदरि मुस्लमान। मालूम थियो त दहशत गर्दी फ़िरके वारियत इहा इस्लाम जी तक़ाज़ा नाहे, उन यहूदियुनि जी तक़ाज़ा आहे। जेकॾहिं इस्लाम अहिड़ो मज़हब हुजे हा त पोइ ज़रूरु तव्हां सां हिकु ॿिए जी खाना जंगी कयो हा, खून रहिजी वियो आहे। न, इस्लाम त अहिड़ो मज़हब कोन्हे। इन दीन इंदल्लाहिल इस्लाम। ॿियो, इंसान जो क़त्ल थींदो आहे असलियत ऐं क़ौमियत जे बुनियाद ते। इस्लाम त मनो कयो इन मुल्मुमिनून इख़्वा, सभु मुस्लमान पाण में भाइर आहिनि। जेके बि मुस्लमान आहिनि कलमो पढ़नि था या जेके बि इंसान आहिनि, त इन जे करे महबूब मुस्तफ़ा फरमायो अन्नास आयात। इंसान अल्लाह जो आयात आहे। अल्लाह खे को माण्हू प्यारो आहे जेको इंसानियत सां भलो हले, जेको इंसानियत खे क़त्ल करे, इहो इंसानियत सां भलो हलणु कोन्हे। तंहिंजे करे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहिड़ो दीन दुनिया खे ॾिनो जेको असबियत, फ़िरके वारियत, मज़हबी नफ़रत सभिनी गिलाज़तुनि गंदगियुनि मां पाक आहे। टियों, इंसान जो क़त्ल थींदो आहे वतन जे बुनियाद ते, बदीअ ते, इलाइक़े ते, सूबे ते, शहर ते, उन्हनि बुनियादनि ते इंसान जो क़त्ल थींदो आहे। कॾहिं कॾहिं तव्हां असांजे साम्हूं अहिड़ा नारा लॻंदा आहिनि, बाबा हे पंजाबी आहे, हे सिंधी आहे, हे पठान आहे, हे महाजर आहे। इहो दुनिया जे इंसान सेकुलर इंसान जो नज़रियो आहे, लेकिन इस्लाम अहिड़ो नज़रियो, इस्लाम इन नज़रियनि खां पाक आहे त इंसानियत जो क़त्ल टिनि बुनियादनि ते थींदो आहे, या फ़िरके वारियत जी बुनियाद ते, या असलियत जी बुनियाद ते, या इंसान जो क़त्ल थींदो आहे क़त्ल नबी जे बुनियाद
बुनियाद ते रिश्ते जे बुनियाद ते ख़सीस शइ ते लेकिन इस्लाम फितरत खां पाक तंहिंजे करे फरमायो ख़ैरुन्नास मन यरफ़उन्नास भले में भलो इंसान उहो आहे जेको इंसानियत सां भलो आहे इंसानियत सां भलो आहे इहे त कोन थियो जेको मुस्लमान सां भलो आहे इंसान त हले थो इंसान अलाह जो सजदो नथो करे बंदगी नथो करे इंसान त आहे तंहिंजे करे महबूब मुस्तफ़ा तालीम ॾिनी त ख़ैरुन्नास मन यरफ़उन्नास भले में भलो उहो इंसान आहे जेको इंसानियत सां भलो हले त दीन इस्लाम जो मज़हब उहो हिकिड़ो दीन आहे जंहिंमें इंसानियत जा ऐं इहा शइ तव्हां असांजी ज़िंदगी में तॾहिं ईंदी जॾहिं क़ुर पाक सां त क़ुर शरीफ़ हिन जे करे जीअं आलमगीर किताब आहे आलमगीर लुग़त आहे आलमगीर आलमगीर ॿोली आहे तंहिंजे करे इंसानियत जो तहफ़्फ़ुज़ ऐं बक़ा बि क़ुर शरीफ़ जेकर मुस्लमान तव्हां असांजो फ़रीज़ो आहे त उलमा जे हथनि में ख़ासि तरह सां जमीयत उलमा इस्लाम इहा पाकिस्तान जे अंदरि उहा सियासी मज़हबी जमात आहे जेके मज़हब फ़िरके वारियत जे क़तल खां बि पाक आहे जेका असमियत ऐं क़ौमियत खां बि पाक आहे जेका वतन जे उन खूनरेज़ी खां बि पाक आहे इन जे करे इन जे अंदरि घणाई उलमा जी आहे जंहिंजी क़ुर नबीअ जे हदीस सां तालुक़ ऐं निस्बत आहे तंहिंजे करे इंसानियत तव्हां असांजी बहितरी ऐं भलाई ऐं उन में कामयाबी जमीयत उलमा इस्लाम सां वापसि थी अल्लाह साईं तव्हां असांखे उन उलमा सां सही तालुक़ था अल्लाह साईं हिननि इदारनि खे क़यामत आबाद फरमाए त ख़िदमत में अर्ज़ु कयो त क़ुर शरीफ़ जो असरु आहे इंसान जी अखि खे आलो कंदो आहे हाणे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अखियूं आलियूं थी वियनि सहाबा जी अखियुनि मां लुड़क था वहनि तुंहिंजे मुंहिंजी अखि मां लुड़क नथो वहे छो त रूह पाक न आहे रूह पाक न आहे बदार जिस्म जी देखभाल कपिड़ा सुठा पिया पायूं आलिशान महलनि में रहूं था आराम ते गाॾियुनि में सवारियूं कयूं था सुठा सुठा खाधा खाऊं था त इंसान जीअं जिस्म जे हुकूक खे पूरा कयूं था ईअं ई रूह जे हक़नि खे बि पूरो कयूं रूह जी हिदा क़ुरान अलाह जी इबादत रब जो सजदो क़ुर जी तिलावत रब जो ज़िक्र हया ऐं अख़लाक़ हसन आहे जॾहिं अख़लाक़ हसन इंसान जी रूह जे अंदरि ईंदा त हाणे अखि अहिड़ी थी पवंदी जो अखियुनि मां लुड़क पवंदा क़ुर शरीफ़ जे तालुक़ सां ॿुधण सां पढ़ण सां फ़ौरन जी अखि आली थी पवंदी तव्हां असांखे हिन क़ुर शरीफ़ सां सही तालुक़ था रब करीम तव्हां असां सभिनी जो अचणु फरमाए अल्लाह से हिन इदारे खे क़यामत आबाद फरमाए जेके बचड़ा क़ुर पाक जा हाफ़िज़ पिया थियनि अल्लाह से इल्म जी दौलत सां नवाज़े रब करीम पूरी उम्मत मुस्लिम हर इंसान जो ताल्लुक़ अल्लाह से क़ुर शरीफ़ सां गॾु क़ुर पाक जी नेमत आहे हिन दुनिया जी हयाती ज़िंदगी इंसानियत जी फलाह को तरक्की उस्मत क़ुर शरीफ़ में आहे अल्लाह से क़ुर पाक सां निस्बत अता फरमाए वमा अलैना इल्लल बलाग।